नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे लाड़काणे में ख़बर ॾींदा हलूं त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी जे मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी गढ़ी खुदा बख़्श में जलसो कयो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां निकितल पीपी जे कारकुननि जा काफ़िला गढ़ी खुदा बख़्श पहुचण जो सिलसिलो जारी है। हिन भेरे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे जलसे जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन जलसे खे मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ बि ख़िताब कंदी। मरियम नवाज़ वफ़न सां गॾु गुज़िरियल राति नौदेरो पहुती, जिते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसफा भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी जे ॿिनि उहिदेदारनि संदसि इस्तक़बाल कयो आहे। लाड़काणे में काफ़िलनि लाइ इस्तक़बाल कैंप क़ाइमु कया विया आहिनि। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम, 20 SSPs सूदो 8000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर कया विया आहिनि। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत के 13 साल वामी विया आहिनि। जमहूरियत लाइ जदोजहद में जान कुर्बान कंदड़ बेनज़ीर भुट्टो 2 भेरा पाकिस्तान जी वज़ीर आज़म रही। शहीद राणी इस्लामी दुनिया में पहिरीं औरत सरबराह जो एजाज़ भी माणियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।